टंडो जान मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते टंडो जान मोहम्मद में सरकारी मुलाज़िमनि हक़नि जी हासिलात लाइ एहतिजाजी रैली कढी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली MHK गवर्नमेंट कॉलेज खां शुरू थी मेरान चौक ते पहुती, जिते पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में कॉलेज जे उस्तादनि समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जा उस्ताद ऐं अमले, MHK बॉयज़ हाई स्कूल जा उस्ताद, गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जूं टीचर्स ऐं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जा उस्ताद वॾे अंग में शरीक थिया। शिरकत कंदड़नि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी पंहिंजनि जाइज़ हक़नि लाइ पुरजोश नारेबाज़ी कई। रैली जी अॻुवाणी प्रोफेसर मुख्तियार अली जरवार कई। ख़िताब कंदड़नि में मीर रफ़ीक अहमद टालपुर, प्रोफेसर अब्दुल लतीफ़ कंबराणी, वली बजीर, समीउल्लाह जुमाणी ऐं ॿियनि चयो त सरकारी मुलाज़िमनि खे मुसलसल नज़रअंदाज कयो पियो वञे, जेके हाणे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबो। अॻुवाणनि ख़बरदार कयो त जेकॾहिं हुकूमत फौरी तौर ते मुलाज़िमनि जा मुतालबा तस्लीम न करे त एहतिजाज जो दाइरो ज़िले खां वधाए सूबे ऐं मुल्क जी सतह ताईं वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।